असां सिखी वठंदासीं त सिंधी जो जेको अखर ये आहे उन जे लाइ अंग्रेज़ी ज़बान जा 3 अखर इस्तेमाल थींदा आहिनि। यकीनन सिंधी जो हिकिड़ो अखर ये यको आहे ऐं अंग्रेज़ी जा उन जे लाइ 3 अखर इस्तेमाल थियनि था। उहे अखर आहिनि ई आई वाई ऐं अजीब इत्तफ़ाक़ात उहे 3 वाविल अखर आहिनि। हाणे अचो त ॾिसूं त इहो कीअं मुमकिन आहे त हिकिड़े सिंधी अखर ये यके जे लाइ अंग्रेज़ी जा 3 अखर इस्तेमाल थियनि था। सभ खां पहिरियों असूल जेकॾहिं को सिंधीअ जो लफ़्ज़ ये यके सां शुरू थिए थो त उन शुरू वारी ये जे लाइ अंग्रेज़ी ज़बान जो जेको अखर आहे उहो वाई इस्तेमाल थींदो। जहिड़ी तरह या मीम शुरू में ये इस्तेमाल थी आहे, इन करे वाई इस्तेमाल थी। या सीन शुरू में ये आहे इस्तेमाल थियल, इन करे वाई इस्तेमाल कईसीं। या सिर शुरू में ये इस्तेमाल थियल आहे, इन करे वाई इस्तेमाल कईसीं। ॿियो असूल आहे जेकॾहिं कंहिं सिंधी लफ़्ज़ जे वरी विच में ये इस्तेमाल थी आहे त उन विची ये जे लाइ अंग्रेज़ी ज़बान जो जेको अखर आहे उहो असां ई इस्तेमाल कंदासीं। जहिड़ी तरह सुलेमान ॾिसो त ही ये जेको आहे उहो लफ़्ज़ जे विच में अचे थी, उन जे लाइ असां ई इस्तेमाल कंदासीं। सो ले ऐमान। टियों ऐं आख़िरी असूल जेकॾहिं कंहिं सिंधी लफ़्ज़ जे आख़िर में जेकॾहिं ये यको इस्तेमाल थियो आहे त अहिड़ी ये जे लाइ असां अंग्रेज़ी ज़बान जो जेको अखर आहे उहो आ इस्तेमाल कंदासीं। जहिड़ी तरह अली आख़िर में ये आई आहे ऐं ली असां आ इस्तेमाल कईसीं। वली आख़िर में ये आई आहे असां आ इस्तेमाल कईसीं। भली आख़िर में ये आई आहे असां आ इस्तेमाल कईसीं। अहिड़ी तरह सां ही वाहिद सिंधी ज़बान जो अखर आहे ये यको ऐं इन ये यके ते वरी सिंधी जेकी अल्फाबेट आहे जंहिंजी शुरूआत अल्फ खां थिए थी उहा उन ते एंड थिए थी। इन ये जे लाइ अंग्रेज़ी जा 3 अखर इस्तेमाल थियनि था।